दादू जोही रोड मुकम्मल पानी हेठ अची वियो आहे। जोहीअ जो दादूअ खां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। पाक फ़ौज जा जवान हेलीकॉप्टर ज़रिए माण्हुनि खे रेस्क्यू करे रहिया आहिनि। उन हवाले सां सूरत-हाल ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अकील लाखो। जी अकील, इलाइक़े जी छा सूरत-हाल आहे? हाँ जी बिल्कुल, इन वक्त असीं मौजूद आहियूं दादू जोही रोड ते, जिथे पानी जो जेको वहकिरो आहे उन में मुसलसल तेज़ी अची रही आहे। 3 फुट ताईं पानी जेको आहे दादू जोही रोड ते बीठो आहे। दादू जोही रोड जेको आहे जोही सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ऐं मुंहिंजो कैमरामैन अगरि तव्हांखे ॾेखारे त मुंहिंजे पोएं पासे जेका आहे मोरी आहे, जेका मोरी भॼी पई आहे। शहरनि माण्हुनि में हिते अफरा तफरी वारो माहौल आहे। इंतिज़ामिया गाइबु आहे। फ़ौजी ऐं नेवी जा जवान जेके आहिनि हेलीकॉप्टर ज़रिए माण्हुनि खे रेस्क्यू पिया कनि, जेके माण्हू फाथल आहिनि। इंतिज़ामिया ऐं ज़िले DC दादू जेको आहे उहो हितां गाइबु आहे। माण्हू पंहिंजी मदद पाण त जेका मोरी भॻल आहे उनखे बि इहो मिटी विझी महफ़ूज़ पिया कनि। ज़िले इंतिज़ामिया DC गाइबु आहे ऐं फ़ौजी जवान जेके आहिनि हेलीकॉप्टर ज़रिए जेके आहे माण्हुनि खे रेस्क्यू पिया कनि। जी नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।